दुरूद शरीफ बुलंद आवाज अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व क़ल्बुहुम बासितुन ज़िराअैहि बिल वसीद सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करमी। जब तक बिके न थे कोई पूछता न था, जब तक बिके न थे कोई पूछता न था, हमें मुर्शिद हुसैन ने खरीद कर अनमोल कर दिया। निगाहे मुर्शिद हुसैन में वो तासीर देखी, बदलती लाखों करोड़ों की तकदीर देखी। मोदे सामीनो हजरात, तमाम हमदो सना तारीफ अल्लाह पाक जला है जेको खालिक ऐं मालिक सना जे लायक, जंहिंजो शान बेमिसल बेमिसाल आहे, जंहिं शान में को भी शरीक नाहे। अल्लाह जो न मशीरा न वजीरा न कोई सलाहकारा, सारी कायनात अल्लाह जी मोहताजा। अल्लाह की जो मोहताज नाहे उहा बेनियाज़ ज़ात। उन्हीअ जो मुल्का उन्हीअ जी मखलूका, उहो ही मालिका उहो ही खालिका, उहो ही माबूदा उहो ही मक़सूदा। जे अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी कायनात खे कुन जे अमर सां पैदा फरमाया, बेशुमार जंहिंजो कोई शुमारी नाहे। दुरूदो सलाम मुझे आका मेहरबान नबी, उम्मत जे वाली नबी, गमखार नबी, गैबदान नबी जी ज़ाते मुक़द्दसा जे मथा उन हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने दुरूद शरीफ मोकलण वारो वडो खुश नसीब आहे। छो जो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइन था, अस्माउ सलात अहले मोहब्बती व आरिफा, अहले मोहब्बत वारन जो दुरूद असां पाण ॿुधंदा भी आहियूं त उन पंहिंजे आशिक खे सुञाणींदा। त पोइ तव्हां भी हिकमत वो प्यार सां मोहब्बत सां इश्क सां सरकार मदीना शहंशाह मदीना जी बारगाह में दुरूद शरीफ जो नजरानो पेश कयो।
अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। प्यारी जमाए अजो असांजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन जे उर्स मुबारक में परे ओरे खां आयल अहले मोहब्बत अहले अकीदत मोजे हादी लजपाल गौसुल ज़मान इमाम अहले सुन्नत इमामुल आरफीन इमामुल आशिकीन महबूब मुर्शिदन करीमन सा अकीदत मोहब्बत रखण वारो मोजो तवाजी मोहब्बत तवाजी अकीदत ऐं तवाजी निस्बत के सलाम तवा मुझे महबूब मुर्शिदन करीमन जा उहे पतंग परवाना आशिक़ई दीवाना आहियो जो अज हिन उर्स मुबारक में आयल हर एक हुसैनी अमा मुझे महबूब मुर्शिदन करीमन जी रूहानियत अजो तवा सभिनिन मां मुझे महबूब मुर्शिदन करीमन जो फैज़ आई करम नजर अचे फकीरो असा उहे खुश नसीब आहियूं जो अल्लाह ताला असा हिन फितने फसाद वारे वक्त में एड़ो कामिल अकमल महबूब मुर्शिद करीम अता फरमायो जेके लखन जा लजपाल करोड़न जा हादी ऐं आले नबी औलाद अली जेके लखन जा लजपाल करोड़न जा हादी ऐं आले नबी औलाद अली असा के पांजी निस्बत ते नाज़ फकीरो पांजी निस्बत के पांजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन सा मजबूत रखो छो जो हिय निस्बत हिते भी कम ईंदी त इया निस्बत आखिरत में फकीरो असा उहे खुश नसीब आहियूं जंखे अल्लाह ताला पांजे प्यारे वली कामिल जी सोबत जूं घड़ियों नसीब कयूं असा जी जिंदगी जूं उहे घड़ियों जेके महबूब मुर्शिदन करीमन जी पाक नूरानी सोबत में गुजरियूं उहे घड़ियों समूरी जिंदगी जे सरमाए खां भलियूं फकीरो अल्लाह वारन सा ताल्लुक रखण अल्लाह वारन सा निस्बत रखण ही खुशबख्ती जी निशानी कुरान पाक में सूरह कहफ में अल्लाह ताला पांजे दोस्तन यानी अल्लाह वारन जो जिक्र कयो बनी इसराइल जा चंद अल्लाह वारा जन पांजे ईमान जी हिफाजत जे खातिर बादशाह वक्त सा बगावत कंदे पांजो वतन छडे हिक गार में रस्ते में उन अल्लाह वारन जे पोयां हिक कुत्तो लगो अल्लाह वारा गार में रहा ऐं उहो कुत्तो उन गार जी चाउट ते वेही रहियो अल्लाह ताला उन कुत्ते जो जिक्र कुरान मजीद में कयो अल्लाह ताला कुरान मजीद कुरान रशीद में इरशाद फरमाए थो व कल्बुहुम बासितुन ज़िराइहि बिल वसीद ऐं उनन जो कुत्तो गार जे मुंह ते पैर विछाए वेठो आहे प्यारी जमाए जेकॾहिं हिकु कुत्तो वलिन जी सोबत में वेहे त अल्लाह ताला उन जो जिक्र कुरान मजीद में करे थो ऐं उहो कुत्तो वलिन जी सोबत जे करे जन्नत जो हक़दार बणजी वञे थो ऐं हिन आयत जे मातहत मुफस्सिरन लिखियो आहे त अल्लाह ताला उन कुत्ते खे क़यामत जे ॾींहुं इंसानी सूरत अता फरमाए जन्नत में फकीरो मुझो तवा खां एक सवाल है शा कुत्ते कलमो पढ़ियो शा कुत्ते नमाज पढ़ी शा कुत्ते ज़कात ॾिनी शा कुत्ते खैरात कई न कुत्ते कलमो पढ़ियो न कुत्ते नमाज पढ़ी न कुत्ते ज़कात ॾिनी न कुत्ते खैरात ॾिनी त पोइ कुत्तो जन्नती कीअं थियो प्यारी जमाए कुत्तो जन्नती हिन जे करे थियो जो अल्लाह वारन जे दर जो मुहाफ़िज़ बणियो कुत्तो जन्नती हिन जे करे थियो जो अल्लाह वारन जे दर जो वफ़ादार बणियो जेकॾहिं हिकु जानवर
नबियुनि जे इमाम इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुजे वरी उन जो हथ इन वक्त जे गौस वलिन जे इमाम जे हथ मुबारक में हुजे उन जी दिल ते उन जे क़ल्ब ते शहनशाह विलायत मुर्शिद हुसैन अंबर वारे जी उंगली मुबारक लगल हुजे छा उहो जन्नत में न वेंदो मां यकीन कामिल सां चवां थो उहो जन्नत में जरूर उहो जन्नत में जरूर वेंदो इंशाअल्लाह क़यामत जे ॾींहुं असांजा हथ दिलबर नबी जे बचड़े पंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन जी पाक दामन में हूंदा उहे असां उहे दिलबर नबी जी कदमन शरीफन में पहुचाए जन्नत में फ़कीरो सां वॾा खुश नसीब आहिनि जो अल्लाह ताला असांखे अहिड़ो कामिल अकमल महबूब मुर्शिद करीम अता फरमायो जंहिं हिन फितने फसाद वारे वक्त में दीन इस्लाम जो शरीयत मुहम्मदीअ जो अहिड़ो त कम करे ॾेखारियो जंहिंजो को मिसाली अॼु तव्हांजा चेहरा चमकी रहिया आहिनि दिलबर नबीअ जी सुन्नत अॼु तव्हांजा चेहरा चमकी रहिया आहिनि दिलबर नबीअ जी शरीयत जे नूर ही रंग असां तव्हांखे तॾहिं लॻो जॾहिं असांजे मथां मुर्शिद हुसैन पंहिंजी करम वारी नज़र तॾहिं त असां चवंदा आहियूं निगाहे मुर्शिद हुसैन में वो तासीर निगाहे मुर्शिद हुसैन में वो तासीर देखी बदलती लाखों करोड़ों की तकदीर मुझे मुर्शिद कामिल जी नज़र में अल्लाह ताला उहो त कमाल रखियो जॾहिं सनन जी नज़रे करम थी त केतिरा ई बेनमाज़ी पक्का नमाज़ी जॾहिं सदन जी नज़रे करम थी त केतिरा ई गुनाहगार नेकोकार जॾहिं सदन जी नज़रे करम थी त केतिरा ई कटल कल्ब खुदा जी मार्फत वारे नूर जॾहिं सदन जी नज़रे करम थी त लखे वीरान दिलियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क सां रोशन थियो जन हथन में हथियार हुया उन्हनि हथन में तस्बीहूं अची वयूं जंहिं ज़बान ते गिला हुई उन ज़बान से कुरान जी तिलावत शुरू थी वई जन महफिलन में फाश गुफ्तगू हुई उन महफिलन में अल्लाह जे जिक्र जी गूंज थी वई ही सब करम तदे था जडे इमाम आले सुन्नत गौसु ज़मान महबूब मुर्शिदन करीम मन असांजे क़ल्ब ते उंगली मुबारक लगाए फरमायो अल्लाह हो 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 नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारा हैदरी मुर्शिद प्यारी जमायत असांजे महबूब मुर्शिद करीम पंहिंजी जमायत के अहिड़ा त सुहिणा सबक अहिड़ा त प्यारा सबक सेखारिया अहिड़ा सबक न असांखे पंहिंजे वालिदैन सेखारिया अहिड़ा सबक न असांखे पंहिंजे उस्ताद सेखारिया अहिड़ा सबक न असांखे पंहिंजे रिश्तेदारनि सेखारिया जहिड़ा सुहिणा सबक प्यारा सबक असांखे पंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिद करीमन सेखारिया फ़कीरो महबूब मुर्शिद करीम फरमाईंदा हा जेकॾहिं मुनाफ़िक़ खे भॼाइणो आहे त पोइ ही सबक पढ़ंदा कयो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह तव्हां बि इश्क़ ऐं मुहब्बत सां पढ़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह सब पढ़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब
सबक पढ़ण सां मुनाफिक भॼी वेंदो आहे अचो हाणे उहो सबक पढ़ूं जंहिंजे पढ़ण सां शैतान ही सबक अहिड़ो त मिठो आहे असांजा महबूब मुर्शिद करीम फरमाईंदा हा ही सबक अहिड़ो त यादि हुजे जो हथ हुजे कमकार में दिल हुजे परवरदिगार हथनि सां कम कंदा रहो घर में हुजो बाहर हुजो उथंदे वेहंदे कंहिं बि हालत में हुजो हर वक्त दिल में ख्याल ऐं तसव्वुर हुजे त मुंहिंजी दिल करे थी अल्लाह सब जिक्र करे चो अल्लाह हाथ मथे करे जिक्र करे चो जिक्र करे चो प्यारी जमायत असांजे महबूब मुर्शिदन करीमन पंहिंजी समूरी जिंदगी मसलक हक़ अहले सुन्नत जी बुलंदी जे ख़ातिर कम कंदा रहिया असांजा महबूब मुर्शिद करीम पंहिंजे मसलक हक़ अहले सुन्नत जा अहिड़ा त इमाम हुया जाथे ॿियनि जा कदम रुकिजी पिया वञनि उते मुंहिंजा महबूब मुर्शिद करीम पंहिंजे कदम मुबारक खे रखी करे खार जिन राफ़िज़िन नास्बिन जी मिट्टी पलीत करे सुनिन जा कंध मथे करे खुदा जी ज़ात जो कसम मुंहिंजे महबूब मुर्शिद करीम के हिन राह में केतिरियूं तकलीफ़ूं ॾिनियूं कॾहिं बलोचिस्तान मां धनकिन वारा ख़त आया वरी लाड़काणे गजणपुर चौक ते शहज़ार गोलियूं हलायूं नबीअ जे मीलाद जे प्रोग्राम ते वेंदे बम हमलो कयो जंहिंमें मुंहिंजो प्यारो भाउ सैयद शफीक अहमद शाह शहीद थी वियो तबे पंहिंजे कदम मुबारक खे असांजे महबूब मुर्शिदन करीमन पोइते न कयो असांजा महबूब मुर्शिद करीम पंहिंजे कदम मुबारक खे वधाईंदा रहिया पंहिंजे नाने नबी जे दीन जी ख़िदमत कंदा रहिया जमायत अहले सुन्नत जे कम खे वधाईंदा प्यारी जमायत असांजा महबूब मुर्शिद करीम फरमाईंदा हा फ़क़ीरो पंहिंजे कदम खे पोइते न कयो पंहिंजे कदम खे हक़ जी राह में वधाईंदा अॼु असां सभई इहो अहद था कयूं त हक़ जी राह में असां पंहिंजो कदम वधाईंदा पंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिद करीम जी मिशन खे साह जे आख़िरी वक़्त ताईं जारी फ़क़ीरो हिन राह में हलण सां अल्लाह ताला जी मोहब्बत मिलंदी आहे ऐं मुर्शिद कामिल ॾे पंधड़ा करण सां अल्लाह ताला राज़ी थी मिशकात शरीफ में हदीस पाक आहे हजरत अनस बिन मालिक फरमाइन था हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अगी उम्मत में हिकु शख्स बे इलाके जी तरफ रवानो थियो कि अल्लाह वारे सां मुलाकात अल्लाह ताला एक फरिश्ते के मोकलियो तो उन का पुछा कर त तू काडे थो वने ऐं उन सां मुलाकात शालाए थो फरिश्तो इंसानी सूरत वठी उन शख्स सां मिलियो चईंस त तू काडे थो वने उन शख्स जवाब ॾिनो मां अल्लाह जे दोस्त सां मुलाकात जे लाइ वञा फरिश्ते उन खां पुछो छा तुंहिंजो उन सां कोई दुनिया जो कम आहे या का दुनिया जी लेन देन आहे उन शख्स चयो मुंहिंजो उन सां न कोई दुनिया जो कम आहे न काई दुनिया जी लेन देन आहे फरिश्ते चयो त पोइ उन सां मुलाकात जे लाइ छो वञी रहियो उन शख्स चयो मां फ़क़त उन सां अल्लाह जी मोहब्बत ख़ातिर मुलाकात जे लाइ फरिश्ते उन शख्स के चयो मां अल्लाह ताला जी तरफ खां मोकलियल
फ़रिश्तो आया अल्लाह ताला हुक्म फरमायो आहे बि अन्नल्लाह क़द अहब्बक कमा अहबब्तहु फीहि बेशक अल्लाह ताला तोसां ये मोहब्बत करे थो जेड़ी तू अल्लाह ताला जे दोस्त सां मोहब्बत फकीरो ही इनाम अल्लाह जी मोहब्बत जो अल्लाह जी रज़ा मंदी जो अल्लाह जे कुर्ब जो उन शख्स के मिले थो जंहिंजी दिल में अल्लाह वारन जो प्यार त पोइ मां इहे चवंदुसि जंहिंजे सीने में जंहिंजी दिल में मुर्शिद हुसैन कंबर वारे जो प्यार आहे उहो शख्स अल्लाह के प्यारो भी आहे त उन सां मुंहिंजो करीम रब फकीरो अल्लाह वारन सां मोहब्बत रखण इहा खुशबख्ती जी अलामत आहे ऐं अल्लाह वारन सां बुग़्ज़ रखण इहा बदबख्ती जी अलामत हज़रत अबू हुरैरा फरमाइनि था नबियुनि जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो हदीस कुदसी आहे मन आदा ली वलियन फक़द आज़नतहु बिल हर्ब अल्लाह ताला इरशाद फरमायो जे मुझे दोस्तन वलिन सां बुग़्ज़ रखियो मां अल्लाह उन्हनि सां जंग जो फकीरो अल्हम्दुलिल्लाह सां अल्लाह वारन कामिलन सादिकन सालिहन वारन सां मोहब्बत रखण वारा अल्लाह वारन जी मोहब्बत दुनिया में त कम ईंदी पर हिया मोहब्बत क़ब्र ऐं आखिरत में कम छो जो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो दोस्त खां बेज़ार हूंदो पीउ पुट खां बेज़ार हूंदो पुट पीउ खां बेज़ार हूंदो माउ धीअ खां बेज़ार हूंदी धीउ माउ खां बेज़ार हूंदी हर पंज लाइ घोड़ा गाड़ी दो जाते पियो कम नहीं दो उते मुर्शिद कामिल जरूर अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमाए तो अल अखिल्लाउ यौमा इज़िम बादहु लिबादिन अदुव्वुन इल्लल मुत्तकीन घाटा दोस्त उन ॾींहुं में जा दुश्मन हूंदा मगर मुत्तकी परहेज़गार उहे ई बेजा दोस्त जाते दुनिया जे दोस्तन जूं दोस्तियूं खत्म थी वेंदियूं उते दोस्ती कम ईंदी त उहा अल्लाह वारन मुर्शिद कामिल अकमल इब्ने माजा शरीफ में हदीस आहे हजरत अनस बिन मालिक फरमाइन था नबीन जे इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त क़यामत जेडी एक पासे खां जहन्नम जूं सिफ़ूं हूंदियूं बे पासे खां जन्नत जूं सिफ़ूं जहन्नम जी सिफ़ मां एक शख्स जी नज़र जन्नत जी सिफ़ में एक अल्लाह वारे जे मथा पवंदी उहो शख्स अल्लाह वारे के अर्ज़ कंदो ए अल्लाह जा प्यारा अमा तारिफुनी अनल लज़ी सकैतु का शरबत छा तव्हां मूंखे नथा सुञाणियो मां उहो आहियां जंहिं तव्हांखे दुनिया में पाणी पियारियो वक़ाल बादहुम अनल लज़ी ज़हबतु लक वुदुअन वरी ॿियो शख्स अल्लाह वारे खे सुञाणे चवंदो मां उहो आहियां जंहिं तव्हांखे दुनिया में वुज़ू करायो उहो अल्लाह वारो अल्लाह जो प्यारो अल्लाह ताला जी बारगाह में मुतवज्जे थींदो ऐं उन्हनि जी शफ़ाअत जो अर्ज़ कंदो फयशफ़उ लहू फयदखुलुल जन्नत उन्हनि जी सिफारिश करे उन्हनि खे जन्नत में फकीरो जी अल्लाह वारनि जी खिदमत कई सिर्फ एक मर्तबो अल्लाह जा दोस्त अल्लाह वारा उन्हनि जी सिफारिश करे उन्हनि खे जहन्नम जी सिफ़ मां कढी करे जन्नती बणाए छॾनि था त पोइ उहो हुसैनी केॾे न भागई वक़्त वारो आहे जन पंहिंजो हथ हिन वक़्त जे वलिन जे इमाम जे हथ मुबारक ऐं उन जी दिल ते उन जे क़ल्ब ते इमाम अहले सुन्नत गौसुल ज़मान महबूब मुर्शिदन करीमन जी पाक उंगली मुबारक लगल आहे वो हिन दुनिया में भी आबाद आहे त वो आखिरत में भी आबाद
फ़कीरो जी असांजे कामिल अकमल महबूब मुर्शिद करीमन जो फैज़ आम हुयो तीअं अॼु बि संदन जो फैज़ आम ऐं जाम खुदा जी ज़ात जो कसम अॼु बि संदन जो फैज़ मुर्शिद करीम बाबा साईं जन पंहिंजे फैज़ ऐं करम जी निगाह सां लखे तालबन जूं तलबूं पूरी थी लखे कटल कल्ब मार्फत वारे नूर सां रोशन थी रहिया लखे सीना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क सां रोशन थी रहिया लखे बेराह सिधी वाट ते जी रहिया आहिनि ही संदन जो फैज़ रूहानियत आहे फ़कीर परेशान न थी उदास न थी परेशान दिलनि उदास दिलनि जो रूहानी इलाज महबूब मुर्शिद करीम बाबा संदन जी नूरानी सूरत मां मुर्शिद हुसैन जी सूरत नज़र अची रही आहे संदन जे क़ुर्ब मां मुर्शिद हुसैन जो क़ुर्ब नज़र अची रहियो आहे अॼु बि जॾहिं असांजी दिलि उदास हूंदी आहे जॾहिं नज़र मुर्शिद करीम बाबा साईं जे चेहरे मुबारक ते पवंदी आहे त परेशानियूं ख़तम थी वेंदियूं आहिनि ऐं दिलि ऐं ज़बान मां इहो आवाज़ जारी थींदो आहे अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह दुआ कयो अल्लाह मुर्शिद करीम बाबा साईं सानी के कामिल सेहत खिदरी है दादा हथ मथे आमीन चओ इंशाअल्लाह